दोस्तों ड्रामा सीरियल 2,50 किस्तूं मुकम्मल करे चुको है। ड्रामे में हाणे ईंदी वॾी तब्दीली। छा मंसूर खान पंहिंजे साथी जे पलांद लाइ हलाईंदो तहरीक? ग़ुलाम ताईं पहिरीं पेचंदो रैज़न या मुराद? ग़ुलाम ॾींदो कहिड़ी वॾी कुर्बानी? रईस शाहनवाज़ जी ॿारियल बाह साड़ींदी कंहिंजा घर? उन्हनि सभिनी सवालनि जा जवाब अॼोकी वीडियो में। पर वीडियो में अॻिते वधण खां पहिरीं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते आया आहियो नवां त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जो बटन प्रेस करे छॾींदा त जीअं साथ हलंदो रहे ऐं लाट ॿरंदी रहे। दोस्तों ड्रामा सीरियल दौलाब जूं ईंदड़ किस्तूं धमाका खेस थियण वारियूं आहिनि। नफ़रतनि ऐं अनाउनि जी बाह में सड़ंदड़ रिश्तनि जी कहाणी हिकु नओं मोड़ वठण वारी आहे। ईंदड़ किस्तनि में ॾिसी सघिबो रईस शाहनवाज़ खान जी हलियल चाल रैज़न ऐं मुराद जे विच में नई जंग छेड़े छॾींदी। ग़ुलाम जे मसलनि में मुदल मुराद खान भाउ जो लाश ॾिसी आपे मां ॿाहिरि निकिरी वेंदो। रैज़न जे माड़नि में टाकोड़ा विझी छॾींदो, जॾहिं त ॿिए पासे रैज़न हिन ओचितो थींदड़ वारदातुनि ते परेशान थी वेंदो। ग़ुलाम फ़िलहाल सभिनी खां विसरी वेंदो। नफ़रतनि जी बाह खां तमामु घणो परे भॼी वियल ग़ुलाम कुझु ॾींहंनि लाइ आज़ाद ज़िंदगी गुज़ारींदो। पर नफ़रतनि जी उथियल बाह हिन ताईं पेचण में देरि न कंदी ऐं हू हालात ऐं साज़िशनि खां लाचार थी गुल परी लाइ हिकु वॾी कुर्बानी ॾींदो। दोस्तों ईंदड़ किस्तनि में ॾिसी सघिबो मंसूर खान जी अमन ऐं समाजी भलाई लाइ कयल कोशिश हुनजी ऐं हुनजे साथियुनि मथां मुसीबत थी कड़की पवंदी। कामोरे निज़ाम वॾेरा शाही ऐं राशि ऑफिसरनि ख़िलाफ़ जोटियल मंसूर खान जी जंग हुनजे हिकु साथी जो सिर त खणी चुकी आहे। मंसूर खान ऐं हुनजी पार्टी पंहिंजे साथी जी शहादत ते हलाईंदा हिकु नई तहरीक जेका ड्रामे खे नओं मोड़ ॾेई छॾींदी।